कराची में समूरा प्रोजेक्ट मिट्टी जो ढेर आहिनि, शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणियल आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कराची में समूरा प्रोजेक्ट मिट्टी जो ढेर आहिनि जेके किरी पवंदा। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद जी सरबराही में सरकारी रेलवे जी बहाली बाबति केस जी ॿुधणी कई वई। सॼे मुल्क जूं कबाड़ी बसूं कराची में हलन थियूं, मज़ाक न सम्झो वञे, सरकारी मशीनरीअ खे जेल मोकिलींदासीं। सुप्रीम कोर्ट कराची जे इलाके गोलीमार में 3 रहायशी इमारतुनि किरी पयूं, 18 ॼणा अजल जो शिकार। कराची जे गोलीमार वारे इलाके में रिहायशी इमारत किरण सबब फौत थींदड़नि जो अंग वधी 18 थी वियो। रेस्क्यू ऑपरेशन जारी। मुल्क में कोरोना वायरस जो 6 केस साम्हूं अची वियो। सिंध जे सिहत वारे इदारे मूजिब मुतासिर माण्हुनि जो तालुक कराची ओभर सां आहे, जंहिंजी उमिरि 69 साल आहे। 9 केस साम्हूं अचण बाद सिंध में कोरोना वायरस खां मुतासिर माण्हुनि जो अंग वधी 3 थी वियो। कॉलेज जे प्रिंसिपल शागिर्दाणीअ खे खौफ़ज़दा करण जो केस दाख़िल। शागिर्दाणी सैमा जो चवणु आहे त प्रिंसिपल रज़ाउल हक़ नशे जी हालत में छोकिरियुनि खे खौफ़ज़दा कंदो आहे। इदारे जो वक़्तु ख़तम थियण खां पोइ पंहिंजी ऑफिस में घुराईंदो आहे। शागिर्दनि खां पैसा, मोबाइल फोन ऐं ॿियूं लालचूं ॾींदो आहे। प्रिंसिपल जे हरकतुनि सबबि छोकिरियुनि जी इज़त खे ख़तरो आहे। तालके अस्पताल जातीअ जो लॻल बिजली मीटर न हलण जो जवाज़ ॼाणाए बिजली काटा। बिजली बंद हुजण सबबि अस्पताल जे स्टोर में पयल छिते कुते, नांग, हेपाटाइटिस समेत मुख़्तलिफ़ मर्ज़नि जूं रखियल दवाऊं ख़राब थियण जो अंदेशो। ऐं समूरे मुल्क में बरसात मुख़्तलिफ़ हादसनि में 10 माण्हू फौत। लाहौर समेत समूरे मुल्क में तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी आहे। आसमानी बिजली ऐं घर किरण सबबि 10 माण्हू फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।